ओॾा ॾे पखड़ा। अॼु हज़रत राज़ी फ़कीर लाशारी जी वरसी आहे। जस ॾींदुसि दरगाह हसन बिलावलीअ जे गादी नशीन मुमताज़ फ़कीर खे जंहिं एफर्ट्स वठी कोशिशूं वठी अॼोको ही ॾिहाड़ो मल्हायो आहे। हिन माण्हूअ खे जस आहे जो पंहिंजे विस ऐं विताहिर हिन दरगाह जेका मखदूम हसन बिलावली जी दरगाह आहे ऐं हिकिड़े इनकलाबी जी दरगाह आहे। हिन में असांजा सतराज जेके उहे सभु दफ़न पर हिते असांजो हिन सां उहो सहकार नाहे जेको हुजणु खपे। छो त ही दरगाह जो गादी नशीन पाहे, हिते जो मुतवली पाहे ऐं असीं सभु पंहिंजा जेके वॾा आहियूं हिते पूरण ईंदा आहियूं। त असांजो फ़र्ज़ु आहे त हिन जा हथ मज़बूत कयूं। जीअं हिते जेको इनकलाबी हसन बिलावली आहे उनजो जेको मैसेज आहे, उनजी जेका आफ़ाक़ियत आहे, जंहिं हक़ ऐं सच जे लाइ मखदूम बिलावल सां गॾिजी अलम खयो हो, उनजो जेको पैगाम आहे मैसेज आहे उनखे अॻिते वधाइजे। अॼु जंहिं शख़्सियत लाइ असीं गॾु थिया आहियूं हज़रत राज़ी फ़कीर, हुनजे छठीअ जो नालो महर अली ऐं पंहिंजे घर में जमाल हाजाणे में हुनजो जनम थियो। जॾहिं हुनजे वाल साहब हुनखे मुला वटि विहारियो त हिकु ॿ ॾींहं मुला वटि वेठो, पर हुनजी मौलवी साहब सां उहा दिलि न लॻी ऐं हू उन वटां निकिरी वई। उन खां पोइ हिन दरगाह ते पीर बिलावलीअ ते साईं गुल मोहम्मद फ़कीर जेको गादी नशीन हो उन सां ऐं हिते मुंहिंजो जेको चाचो सूफ़ी क़ुर्बान अली फ़कीर, ॿियो बरकत फ़कीर, इन्हनि सां ॿिया हिते जेके असांजा ख़ुदा ॾे फ़कीर वारा हुआ, ॿिया फ़कीर हुआ, इमाम बख़्श फ़कीर हो, उन्हनि सां हुन जूं हिते रक़ाबतूं मोहबतूं विझड़ाइपूं पैदा थियूं ऐं ईअं हुन हिकिड़ो पंहिंजो जेको आहे सैर सफ़र जो सिलसिलो शुरू कयो ऐं 14 सालनि जी उमिरि में हुन लतीफ़ साईं ते वियो। लतीफ़ साईं जो रसालो पढ़ी ऐं हुनखे इश्क जी महमीज़ लॻी, जंहिं इश्क हुनखे मुल्का मुल्क घुमायो। कॾहिं शावेस करनीअ ते वेंदो हो, कॾहिं गिरनार वेंदो हो, कॾहिं हिंगलाज वेंदो हो, पर फ़कीर पंहिंजे सुख सां कोन वेठो। छो त ही जेको इश्क जूं महमीज़ूं आहिनि उहे माण्हूअ खे चैन करणु कोन ऐं जंहिंजे दिलि में दर्द दुखंदो आहे, जंहिंजे दिलि में चिणग ॿरंदी आहे, उहो माण्हू माठ करे कोन वेंदो आहे। उन करे हिन सॼी सिंध जो अजमेर खां अजमेर शरीफ़ जिमसाबाद खां अजमेर शरीफ़ ताईं जेको पंधु कई त हिन जे खीसे में के रुपयो बि हुआ। हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिं सॼी सिंध में मोहब्बत जो, भाईचारे जो पैगाम ॾिनो ऐं नबी बख़्श बलोच पंहिंजी हिस्ट्रीअ में जेकी किताबनि में लिखियो आहे त साईं राज़ी फ़कीर अबजद जो वॾो तमामु माहिर हुयो। हिकिड़े भेरे ॿुधाए थो गुलाब नगारीअ में गोदड़ीअ सां हिकिड़ो फ़कीर आयो, सभु हुनखे पेरे पई पिया पिया। जॾहिं मूं हुननि खां पुछो त केरु आहे, चऊं वरी राज़ी फ़कीर ऐं अबजद जे इल्म जो वॾो माहिर ऐं हुनजो किताब छपियल आहे राज़ीअ जूं रमज़ूं। उहो अहिड़ो किताब आहे, अहिड़ो मज़ाहिया आहे सॼे समाज जी, उन में अक्कासी थियल आहे, सॼे समाज खे उन समोयो आहे। त उन करे ऐं ही जेको वरी शाह लतीफ़ खां फ़कीर राज़ी जेको मुतासिर हो त उन लतीफ़ साईं 30 सुर चया ऐं फ़कीर साईं 12 सुर चया ऐं ईअं हुन सॼे जो सॼो जेको फ़लसफ़ो आहे, मोहब्बत जो फ़लसफ़ो आहे, सचाई जो फ़लसफ़ो आहे, इनक़लाब जो फ़लसफ़ो आहे। ही जेको राज़ी जूं रमज़ूं किताब आहे जेको कलोड़े साहब जेको माजिद में उते फॉरेस्ट ऑफिसर हो ऐं राज़ी फ़कीर जो हिन सां वेझड़ा राज़ी फ़कीर साईं GM साहिब सां, मखदूम साहब सां, गुलाम गिरामी सां, अने टेड़नि माण्हुनि सां
जेके हिकिड़ा इदारा हुआ, इंस्टीट्यूट हुआ, उन्हनि माण्हुनि सां वेठो रहो। त राज़ी फ़क़ीर तमामु वॾे पाए जो माण्हू हो ऐं वॾी शख़्सियत हो। हुनजी जेका शाइरी आहे उहा इंतिहाई जेका आहे गहरी आहे, जंहिंमें हुन 12 जेके सुर चया। सुर सरीराग में चए थो, जबल मुंहिंजे जान में, जबल मुंहिंजे जान में, समुंड मुंहिंजो साह, जिते शम्स न माह उते पसण जो पीउ। छा हुनजी शाइरीअ में माहियत आहे, छा हुनजे शाइरीअ में तड़प आहे, छा हुनजो ख़्याल आहे, छा हुनजी आइडियाज़ आहे। सुर यमन कल्याणम चए थो, ओॾो न वञ आव, ओॾो न वञ आव खे मूंखे मूं रखज न मन, मूं न रखज मन, कुंभे कजां कन, कुंभी कजां कन, आशिक़ इन अखर। त हिन जी जेका शाइरी हुई, जे लतीफ़ साईं जी शाइरी हुई, उन जे बनस्बत हिन बि सॼी जेके बि सुर हुआ ससुई, छो त असांजा जेके किरदार मारवी, सुहिणी, ससुई, जेके असांजा इंतिहाई अहम किरदार जदोजहद जी अलामत आहिनि, जेके असांजे सूफ़िन खे सही गस ऐं राह ॾसियो अथनि, त उनखे हिन मशले राह करे वरितो। सुर मारवीअ में चए थो, अंदर मंझो दास मुदामी मारू मीर, कलब मुंहिंजे कोट में रती नाहे रास, जंहिंखे पखनि जी प्यास उहा कीअं वेंदी कोट में। ही कैद खे, कोट खे, कड़नि खे, मारीअ जे हुबल वतनीअ खे, उनजी जदोजहद खे कीअं थो ॻाए। त फ़क़ीर तमामु वॾे पाए जो माण्हू सुर धनासिरीअ में चए थो, सुण मुंहिंजा सॾड़ा तूं सखी सरवर ॼाम, आहियां तुंहिंजे साम बि कंधी सारिया खां। त लतीफ़ साईं जे तसलसल सां हिन जेका बि शाइरी कई आहे, उन में तव्हांखे उहा बूअ, उहो गस, उहा राह, उहो रस्तो नज़र ईंदो। सुर लीला चनेसरम चए थो, जंहिं वरितो हार हथनि सां निभागी नार, ही पिटियल तुंहिंजा पार जो मणे ते मुंहुं मटे छॾी। चए थो मणे ते तो पंहिंजो वर ॾेई छॾी, मणे ते मोह ॾेई छॾी, मणे ते सौदा करे छॾी। उन करे जेका राज़ी फ़क़ीर थी जदोजहद हुई, राज़ी फ़क़ीर जेका शाइरी हुई, उन में एॾी वसत आहे, उन में एॾी ताक़त आहे, जंहिंखे असीं रहबर ऐं रहनुमा बनाए हिन पंहिंजे मुआशिरे जेको अॼु धप करे वियो आहे ऐं इंतिहाई दसम तरसीअ जी हालत मां, त हेड़नि सूफ़ी फ़क़ीरनि जी महफ़त, हिननि बुज़ुर्गनि जी महफ़त, हिननि जे सचाई जे पैगाम जी महफ़त, असीं उनखे उन जेको आहे कीचड़ मां, उन काबू थियल घुट ऐं ॿूसट वारे माहौल मां कढी था सघूं। सुर मुमल रायन चए थो, राणा कर न माणा ॾुखी ॾे म ॾज, साह मथां सदके घोरिया मिड़ई गंज, रुसामा ऐं रंज मुनासिब कोन थी वेंदा। चए थो हीअ जेके रुसामा माणा इहे न, माणा पंहिंजनि सां कबाइनि छा, माणा महबूबनि सां कबाइनि छा, महबूबनि सां त सर जा सौदा कबाइनि। इश्क नाहे रांदि, जीअं लतीफ़ चयो न, इश्क नाहे रांदि जो खेॾ गभरू, सिसी नेज़े पांद उछल प्रध। अॼु जंहिं मुआशिरे में असीं रहूं था, जंहिं सोसाइटी में असीं रहूं था, असांजे जंहिं नमूने सां असांजे ज़मीनुनि ते धाड़ा लॻनि था, जंहिं नमूने सां असांजे वजूद खे वेरी वराई विया आहिनि, सिंध जी जेका धरती ज़मीन आहे उहा बहरिया टाउन जे नाले हुजे, HDA जे नाले हुजे, अॼु सॼी सिंध जी वालार थी वई आहे। अॼु असांखे हेड़नि बुज़ुर्ग फ़क़ीरनि जी, शाह इनायत जे फ़क़ीरनि जे हक़ ऐं सच जे फ़लसफ़े जी ज़रूरत आहे, जेको पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे धरतीअ जे लाइ उथी खड़ो थी। अॼु उहो सॾु आहे, चई त सॾु सुञाणी पीढ़ीअ जो, सॾु सुञाणी पीढ़ीअ जो, वांगी जे न वरनि त गुजारो कनि कूड़ी दावा दोस्ती। हाणे दावा दोस्ती की कूड़ी न हलंदी, हक़ ऐं सच जी ॻाल्हि हलंदी। उन लाइ असांखे हिन पंहिंजे सोसाइटी खे जेको हिते असां वटि तमामु घणो मज़हबी जेको फंडामेंटल काहे पियो आहे, माण्हुनि खे आफ़ीम खाराए कोन्हे, माण्हुनि खे बवाली कयो आहे, उन मवालपण मां कढी असांखे हक़ीक़ी जदोजहद जे तरफ़ वधणो आहे ऐं असांखे माण्हुनि खे सही गस ऐं राह ॾियणो आहे। अॼु तव्हां ॾिसो त जेको सऊदी अरब जो बादशाह आहे सलमान शाह, उन चयो आहे त जेके बि हदीस सभु कूड़ियूं,
जी क़ुरान सां जेके बि टकराम जो हदीस अचनि उहे सभु कूड़ियूं आहिनि ऐं इहा ॻाल्हि असां वटि असांजो मौलवी जेको अज़ीज़ुल्लाह हुयो अलाए केतिरा ॾींहं अॻे पियो कयो अॼु अरबनि खे अॼु सम्झ में आई पर असांजा उलमा अॻे पिया कंदा उन करे असांखे सही नमूने सां सही गाइडेंस जी ज़रूरत आहे रहबरी जी ज़रूरत आहे असां चौधारी वकोरजी विया आहियूं तव्हांजे सिंधु दरिया ते डेम पिया ठहनि घाड़ो पियो लॻे तव्हांजी सिंध जेका आहे धरती आहे पेरनि हेठां उॾामी वई आहे सिंधी माण्हू चौधारी घेरे मन ॾिसो वाहन तां शाखुनि तां माण्हुनि उथारीनि पिया पर सरकारी ज़मीनुनि जी ॾींद न हीउ जेको HD हो या बहिरिया टाउन हुयो ग़रीब माण्हुनि लाइ ठाहियो वियो त हीउ जेका वालार आहे मथे तबिके हुकुमरान तबिके उहा असांजे वजूद ते वार आहे ऐं असांजे सभिनी माण्हुनि जो फर्ज़ आहे त जीअं कल्ह मुस्तक़बिल में फ़क़ीरनि हक़ जो हलन कयो हो हक़ जी जदोजहद कई हुई सच जो पैगाम ॾिनो हो अॼु असांखे उन शइ जी सख़्तु ज़रूरत आहे अॼु मख़दूम बिलावल सचल जी शाह इनायत जी त जीअं असीं हीअ जेका गुई आहे हीअ जेको समाज भञ गाह जो शिकार आहे उन में पंहिंजो किरदारु अदा करियूं मस्जिद ठाहे मंदिर ठाहे किसी दी दिल न ठा ख़ुदा दिला में चढ़ंदा आहिनि महिरबानी